अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं सम्झो जीअं लतीफ़ भाई बोली जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं तालका अस्पताल में। ॿ टे ॾियारा गुज़री विया हुया जेको तव्हांजे अॻियां असां प्रोग्राम शेयर कयोसीं लॉन चोरी वारो। उन खां बाद ॾिसणु आया हुआसीं त कहिड़ी कहिड़ी इम्प्रूवमेंट अची वई आहे हॉस्पिटल में या इंतिज़ाम में, या हिन हिसाब सां कोई तहरीक वरितो आहे या न। लेकिन मूंखे ज़बरदस्त शइ नज़र आई, लेडीज़ वार्ड आहे कोई डिलीवरीअ जो, उते आया आहियूं त मथे वाज़िह तौर सां लिखियलु आहे सभिनी मरीज़नि खे इतलाह थो ॾिजे त हिन तालका अस्पताल अतोदरो में नॉर्मल डिलीवरी ऐं सीज़रनि जी का बि फीस न वरिती वेंदी आहे। अगरि कोई स्टाफ मेंबर पैसा घुरे त उनखे न ॾींदा ऐं MS या एडमिनिस्ट्रेटर खे रिपोर्ट कंदा पारां इंतिज़ामिया। ॾाढी दिलख़ुशि थी, मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। हीअ अवेयरनेस आहे, हीअ हिकिड़ो पैगाम आहे हुन ताईं पहुचाइण में। जेके अबूज तबिके जूं नियाणियूं अचनि थियूं या पेशेंट अचनि था, उन्हनि में अवेयरनेस जे लाइ हिन टाइप जा मैसेज हुजणु खपनि। पर हाणे ॾिसूं इन ते अमल थिए थो या नथो थिए, छाकाणि त माज़ीअ में असां हमेशह ॾिठो आहे इहे शयूं थींदियूं रहंदियूं। बार बार चवंदो पीढ़ीअ में पीढ़ीअ में, उन बावजूदि का आया बीहंदी का मथां बीहंदी आहे, पुटु ॾियायो त असांखे 1000 ॾे 2000 ॾे 3000 ॾे, या इहे को दवा जे पाण सां कोई वियो। उमेद थो कयां त हिन खां बाद जेके बि रतुर शहर जा रहवासी हिन ॻोठ आसपास जे ॻोठनि जा हिननि खे हिकिड़ो रुपयो बि न ॾींदा जेको हीअ पे तौरु हिकिड़े ख़र्चे तौरु घुरंदा। जी दोस्तों, लेडीज़ वार्ड खां बाद असीं हिते पहुता आहियूं। हीअ बि हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ी नियाणी जी असां जेका वीडियो शेयर कईसीं 2 कलाक तड़पी एम्बुलेंस हुनखे न मिली, हुन खां पैसा पिया घुरिया वञनि, हुनखे कोन हुया, सिर्फ़ु 100 रुपयो डाले जो हुयो। डेथ करे वई। उन खां बाद जॾहिं हीअ असांजो प्रोग्राम थियो, इम्प्रूवमेंट कहिड़ी आहे, तो पहिरियां फ्लैक्स लॻाया विया इंतिज़ामिया जंहिंमें लिखियो आहे की पेशा हेड ऑफिस जे तरफ़ां एम्बुलेंस गाॾी जे इस्तेमाल जी चार्जिस फीस वरिती वेंदी। रिजनल रेस एम्बुलेंस इस्तेमाल लाइ फी किलोमीटर जे हिसाब सां मुताबिक़ लागू थींदा। हाणे कीअं थींदा, जेका टोयोटा हाईएस हिन जी एम्बुलेंस आहे उनजी आहे 10 किलो बि कंदा हलो, उनजी आहे हीअ 35, हीअ थी आहे रेट। हाणे फॉर एग्ज़ाम्पल असां जेकॾहिं कयूं था कोई एम्बुलेंस लाड़काणे कराए वञे त उहो सोचे रखंदो त 30 किलोमीटर से जेकॾहिं डिस्टेंस आहे 10 किलोमीटर अंदरि वधूं था ट्रैफिक वग़ैरह जा, त मीटर त हलंदो 40 किलोमीटर, 40 जा 4 टका 12 लॻभॻि 1500 रुपया लॻायोसीं। 1500 रुपया अगरि उहे वन साइडेड था अचनि, तो छा इहो न लिखियो वियो आहे जेके हितां हुते छॾे ईंदा सिर्फ़ु उन जा चार्ज कया वेंदा, या हुतां खां जॾहिं उहो एम्बुलेंस ख़ाली वापसि ईंदी उन जा बि चार्ज कया वेंदा? त मथां सुभाणे इहे चओ त भाई हाणे असां तोखे खणी हलंदासीं, वापसीअ ते असां ख़ाली ईंदासीं, उहे बि न चार्ज हुन सां कया वञनि। पोइ जेको हुजे वाज़िह कयो, क्लियर कयो त वन साइडेड ही किरायो आहे, बसि छॾे ईंदा, तव्हांखे मोटी अचण सां कोई वास्तो कोन्हे। हीअ तव्हांखे जेका बि इम्प्रूवमेंट अस्पताल में नज़र ईअं लॻी पंहिंजी कीमत ॾींदा।